रात सिक्कू के गिटी में रुलंदो ॾिठो आहे असां वाला किथे ईअं त नाहे थी जो सिक्कू ई छोरी भॼाई निकितो हुजे ऐं रूंडे खे ख़बर ई न हुजे। वर्ष जेकॾहिं सिक्कू हिन कम में मुलवसा त छॾींदासीं उनखे बि कोन, पर पहिरियां नी रूंडे मुराद वारनि खे लापरवाही जी सज़ा मिलणु घुरिजे। सिक्कू जी जांच था कयूं, जेकर इहो हिते आहे न त इहो सॼो कमु रूंडे जो आहे। वर्ष हिकिड़ो कमु कर, तूं वञी सिक्कूअ जी जांच कर, ॾिस त इहो इन घर में आहे या न। ठीकु आहे, मां जांच कयांसि थो, रूंडो हुन सां ॿधल हुजे न हुजे, पर छोकिरी खे भॼाइण वारो इहो सिक्कू ई अथई। राति जॾहिं फायर थियो न, इहो मेहर हिन जो छोरो मूंखे नज़र आयो हुते गिटी में। इन्हनि ॿिन्हिनि खे का न का ख़बर ज़रूर हूंदी। मेहर जो नालो छोरो हुते नज़र आया थो, इहे ॿई लोठिया हुते छा पिया कनि? तकड़ में हुस, न त उन्हनि खां पुछाणो मां ज़रूरु कयां हा। अॼु राति इन्हनि खां बि पुछाणो करिणो पवंदो वारस, पर इन खां अॻु तूं सिक्कूअ जी जांच कर। वॾा इहा हक़ीक़त आहे, छोकिरी खे भॼाइण वारो इहो सिक्कू ई आहे। पोइ रूंडो हुन सां सलाह में आहे अलाए न, इहा त ख़ुदा खे ख़बर आहे। वॾी ॻाल्हि करे छॾियई वारिस, वॾी ॻाल्हि करे छॾियई। असांजो इन तरफ़ को ख़्याल ई न हो त कोई इहो निभागो सिक्कू असांजे पुठि पोयां असां ते वार कंदो। मां त उन ॻाल्हि खां परेशान आहियां त छोकिरी शेर लाइ मुराद जे हूंदे घरों निकिती कीअं। वॾा किथे ईअं त न आहे इन्हनि सभिनीनि मिली करे इहो ड्रामो त नाहे ठाहियो? लॻे त ईअं थो त इहे रूंडे वारा सभु हिक ॿिए सां ॿधल आहिनि, शामिल आहिनि इन कम में। वर्ष बख़्श त कंहिंखे बि कोन कंदुसि, पर आख़िरी भेरो चाकर खान सां मिली उनजी मयार लुगो मालायां, पोइ इन रूंडे खे ॿधी ओतागत था खणी अचूं ऐं इन मुराद ऐं शेरल खे पादर हणी था ॻोठ मां कढूं। वॾा जेसि ताईं पादर में हथ न विझंदासीं न त इहे रूंडे वारा कॾहिं बि सिधा न थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।